साईं मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी साहब दरगाह शरीफ़ ते अची करे ईद ई आहे। मीलादुन नबी जी माना आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत। पाण करीम पहिरीं मज़ार मुंहिंजी खुलंदी। ही उहे कुझु माण्हुनि जो चवणु आहे त ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन में वाधा बिदत शिरक आहे। उन जे लाइ अवां जो कुझु जवाबु। झुमरियूं हणणु, ख़ुशीअ में डांस करणु। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त झंडा ऐं लाइटिंग हिकिड़ो फज़ूल ख़र्च आहे। ईद मिलादुन नबी जे हवाले सां उन्हनि जो चवणु आहे। उन्हनि जे लाइ रिवायतुनि में इख़्तिलाफ़ बि आहे, किन माण्हुनि जे दरमियान इख़्तिलाफ़ आहे। 12 तारीख़ ते चयो वेंदो आहे त भई 12 तारीख़ विसाल जो ॾींहुं आहे, उन ॾींहं ते तव्हां ख़ुशी छो था मल्हायो। पगार जन जी तव्हांजो बि तालुक़ु उन्हनि सां आहे। ऐं पीर साहिब पगार जन जी जेका जमायत आहे हुर जमायत, उनखे हुर जो जेको आहे लक़ब कीअं मिलियो या उनजा अॻु में बि तव्हां ॿुधंदा रहंदा आहियो, दोस्त ॿुधंदा रहंदा आहिनि। ग़ुलाम नबी मुबारक जो पैगाम कोशिश कंदा आहियूं त सही तरीक़े सां जेको बि दरगाह मुबारक जो प्रोग्राम आहे, अल्हम्दुलिल्लाह सभई मुस्तफ़ा करीम जा सना ख़्वान जेके बि आहिनि से सभई इज़त न एतिराम जे क़ाबिल आहिनि। तक़रीबन उनजो ई आहे, वेझो रहिया बि आहियूं। काफ़ी हिकिड़ो दोस्तीअ वारो, हिकिड़ो मुहबत वारो सुठो तालुक़ु आहे। वेही रहियो हुजे। जॾहिं माण्हू को बि ख़तीब जॾहिं वेहंदो आहे कुर्सीअ ते त उनखे इहा ख़बर कान हूंदी आहे त ऐं छा ॻाल्हायां। केतिरो अॻु में मतिलबु मीलाद जो असांखे महफ़िल करणी हुजे, तव्हां केतिरा महीना अॻु में या केतिरा हफ़्ता अॻु में तव्हां टाइम नऊं को न को फितनूं थिए थो। कॾहिं इहा ॻाल्हि बि केरु बि शायदि मूंखां इन में को इख़्तिलाफ़ रखी। छटदणी बादशाह जो नाले रहम हुया। पागारो को बि वक़्त जो हूंदो आहे त उहो मुल्क ऐं मिलत जे लाइ छपर छांव हूंदो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां यासिर अली। मां ॾाढो ख़ुशि बि आहियां ऐं असांजे लाइ हिकु वॾो ॾींहुं बि आहे। छो त जेको रहनुमा हूंदो आहे उहो हिकु मुआशिरे जो रहनुमा हूंदो आहे। अहिड़ो ई हिकु रहनुमा अॼु असां सां गॾु हिते मौजूदु आहे, साईं मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां पंहिंजो मुकमल तारीफ़ पाण दोस्तनि सां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजो नालो इनायतुल्लाह वलद फ़कीर मोहम्मद रमज़ान बिन गुल मोहम्मद फ़कीर बिन ग़ुलाम मोहम्मद हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद कीरियो आहियां पाण क़ौम जो। ऐं शहदादपुर जे भर में ॻोठ में अब्दुसमद कीरियो आहे, उते असांजी रहाइश आहे। बेसिक तव्हां तालीम किथे किथे हासिल कई? हा, इब्तिदाई तालीम जेका आहे क़ुरान करीम जे हिफ़्ज़ जी उहा शहदादपुर में ई हासिल कई। मदरसा दारुल उलूम क़ादरिया शहदादपुर में आहे। साईं अल्लामा मुफ्ती अब्दुल रज़ाक़ सिकंदरी उन ई मदरसे में उस्ताद साईं मोहम्मद हुसैन सिकंदरी वटि हिफ़्ज़ जी तालीम उते मुकमल कई। उन खां बाद में दरगाह शरीफ़ ते अची करे फ़ारसी अरबी इब्तिदा खां वठी करे जेको आख़िर ताईं उस्ताद आहे असांजो साईं क़िबला मुफ्ती मोहम्मद इस्माइल सिकंदरी, जेको माशाअल्लाह हज़ारे आलिमनि जो उस्ताद आहे ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु तदरीस जे शोबे में हिकिड़ो वॾो नालो आहे। उन ई वटि असां तक़रीबन दौरे हदीस ताईं, पोइ मथे वरी उस्ताद क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद रहीम सिकंदरी हदीस जा असबाक़ जेके बि आहिनि असां साईं मुफ्ती मोहम्मद रहीम सिकंदरी वटि पढ़िया। ॿिया उस्ताद आहिनि, उन्हनि उस्तादनि में साईं उस्ताद मुफ्ती ग़ुलाम शबीर सिकंदरी साहिबु आहे, उन वटि बि कुझु असबाक़ जेके हुया असांजा। बहरहाल जामिया राशिदिया में दर्स निज़ामी जी तालीम मुकमल कई आहे। तव्हांजो कुल वक़्तु जेको आहे जामिया राशिदी में केतिरो गुज़रियो आहे हिन वक़्त ताईं? ऐं तक़रीबन 2001 में दिस्तार थी, यानी फ़राग़त जी दिस्तार 2001 में थी आहे। फ़ारिग़ थियण खां बाद में तक़रीबन 2008 ताईं जामिया राशिदिया में उन वक़्त में तदरीस जो कमु कयो। जीअं फ़राग़त थी त बसि फ़ौरन वरी उते तदरीसी हवाले सां वरी ख़िदमतूं शुरू कयूं। विच में तक़रीबन 1.5 साल खण आऊं वरी ॿाहिरि वियो हलियो हुयुसि शहदादपुर में हुते। बाक़ी वरी पोइ हज़रत पीर सिंह छटदणी बादशाह जे ख़ासि महिरबानियुनि सां साईं मुफ्ती साहिब जे कोशिशुनि सां वरी जामिया राशिदिया में वरी मोटी आयुसि। उन खां बाद में हाणे अञा ताईं अल्हम्दुलिल्लाह उहे
तदरीसी हवाले सां ख़िदमतूं जामिया में ई आहिनि। ईद मिलाद नबी छा खे चयो वेंदो आहे ऐं उनजो असुलु मक़सदु छा आहे? ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनजे नाले मंझां ई उनजी माना वग़ैरह सवली सम्झ में अचे थी त ईद ई आहे। मिलादुन्नबी जी माना आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी ईद, चूँकि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन समूरनि जहाननि जे लाइ रहमत ऐं नेमत उज़्मा जी हैसियत रखनि था। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में इरशादात फ़रमाया आहिनि। अहादीस मुबारका मझां बि इहा ॻाल्हि मालूम थिए थी त जॾहिं बि अल्लाह ताला जो को फज़ुल थिए, रब करीम जी रहमत जॾहिं थिए त उन ते ख़ुशि थियणु घुरिजे। ऐं क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ जायुनि ते अहिड़ा खोड़ सारा इरशादात ॿियनि हवालनि सां बि ज़िक्र थियल आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हीअ अल्लाह करीम जी बारगाह में दुआ घुरी हुई त या रब असांजे मथां दस्तरख़्वान नाज़िल फ़रमाए, अनज़िल अलैना माइदतम मिनस समाए तकून लना ईदन लिअव्वलिना व आख़िरिना। उहो दस्तरख़्वान यानी हिकिड़ो ताम असांजे लाइ नाज़िल थिए, उहो ताम नाज़िल थियणु असांजे अव्वल ऐं असांजे पोयनि जे लाइ ईद हुजे। ऐं वाक़ई बि हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम उनजी क़ौम पाण उन्हीअ खे ईद करे ई यानी मुतसवर कयूं। ऐं उन्हीअ में तफ़सीर में बुज़ुर्गनि आलिमनि लिखियो आहे त जॾहिं बि उहो टाइम अचे त उन्हीअ खे यानी असांजो ईंदड़ नसुल बि उन्हीअ खे ईद करे मल्हाए। हाणे इहा का ॻाल्हि हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम त अर्ज़ु कई, अल्लाह तबारक व तआला उन्हीअ खे क़ुरान करीम में ज़िक्र फ़रमायो त कंहिं बि नेमत जो अचणु, उन्हीअ खे ईद जो नालो ॾियणु, हू त हिकिड़ो दस्तरख़्वान हुयो जंहिं ते ताम थो नाज़िल थिए त उन्हीअ खे रब करीम ईद जे लफ़्ज़ सां ई क़ुरान करीम में ज़िक्र फ़रमायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी तशरीफ़ आवरी, पाण करीम जो अचणु त हिकिड़ी तमामु वॾी ख़ुशी हुजणु घुरिजे। ऐं रब करीम जी नेमत उज़्मा आहे। वॾा वॾा मुहद्दिस बुज़ुर्ग आलिम उन्हनि किताब लिखिया आहिनि। हाफ़िज़ इब्न हजर हैतमी अलैहिर्रहम जेको किताबु लिखियो आहे मीलाद शरीफ़ जे हवाले सां, उनजो नालो ई लिखियो आहे नेमत कुबरा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात यानी अल्लाह ताला जी नेमत कुबरा आहे। वॾे में वॾी नेमत इहा आहे त जॾहिं बि अल्लाह जी नेमत थिए, अल्लाह जी रहमत थिए, उन ते ख़ुशी मल्हाइणु। क़ुरान करीम जे इशारात मझां इहा ॻाल्हि मालूम थी वञे थी। मिलाद शरीफ़ वाजिब, सुन्नत, फ़र्ज़ या मुस्तहब आहे? मिलाद शरीफ़ पहिरीं त ॻाल्हि उहा ॾिसणी आहे त मिलाद शरीफ़ जी कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि जेका आहे सा उहा उनजे मुतालिक़ ॻाल्हि थी रही आहे। त मिलाद शरीफ़ में क़ुरान करीम जी तिलावत या नात शरीफ़ या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र, इहे ॻाल्हियूं जेके बि आहिनि उहे सुन्नत आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़ुदि कई आहे। तिरमिज़ी शरीफ़ में हदीस आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो अना सय्यदु वल्द आदम यौमल क़ियामह वला फ़ख्र। क़यामत जे ॾींहुं मां आदम अलैहिस्सलाम जे समूरे औलाद जो सरदार हूंदुसि, मूंखे को फ़ख्रु कोन्हे को। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो त लिवा उल हम्दी यौम इज़िम बियदी, उन ॾींहुं हमद जो झंडो मुंहिंजे हथ में हूंदो। जेके बि नबी सॻोरा हूंदा उहे सभई मुंहिंजे झंडे जे हेठियां हूंदा। पहिरीं मज़ार मुंहिंजी खुलंदी। ही उहे औसाफ़ आहिनि जेके पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी ज़बानी पंहिंजी साराह पाण कई आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला बि क़ुरान करीम में जेको फ़रमायो आहे त अल्लाह ऐं उनजा मलाइक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलात मोकिलींदा आहिनि। उनजो मतिलबु इहो ई आहे त अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह जो ज़िक्र कंदो। त इन हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त हीअ त सुभान अल्लाह, अल्लाह जी बि सुन्नत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। सहाबा बि इहो ज़िक्र कंदा हुया, उहा सुन्नत आहे। बाक़ी इहो जेको मुरवज असां वटि जेका आहे महफ़िल मल्हाइणु, मुनाक़िद करणु, इहो मुस्तहिब अमल आहे। जेकॾहिं
हिकिड़े मुस्तहिब मुनासिब अमल जी का रोक थाम का थिए थी त पोइ इन जे टाइम ते इन जी अहमियत खणी वधी वेंदी आहे जो जॾहिं बि कंहिं नेक अमल हिकिड़े बहितर अमल खे जेकॾहिं केरु रोके त उन जे टाइम ते उहो लाज़िम थी पवंदो आहे ऐं उन जी अहमियत वधी वेंदी आहे। बाक़ी मुस्तहिब अमल आहे, जेकॾहिं केरु नथो करे त ईअं कोन चइबो त हीउ गुनहगार थी वियो, ईमान खां निकिरी वियो या छा। जंहिंखे अलाह तबारक व ताला जेतिरी तौफ़ीक़ ॾिनी आहे मीलाद करे उन जूं बरकतूं ज़रूरु उनखे मिलंदियूं। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन में वाधा बिदत शिरक आहे, उनजे लाइ अव्हांजो कुझु जवाबु? मुंहिंजे ख़्याल में शरई इस्तिलाहात या तारीफ़ात जे हवाले सां इहा ॻाल्हि सवली सिधी आहे त बिदात या जेका मतिलबु आहे त ग़ैर शरई जेको कमु हुजे अहिड़ी का बि ॻाल्हि नहीं जेका दीन सां टकर खाईंदी हुजे, दीन में उनजी जेको असुलु न हुजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मन अहदथ फी अमरिना हादा मा लैस मिन्हु फहुव रद्दुन। पाण करीमन फरमायो त जंहिं बि असांजे हिन अमर में का अहिड़ी शइ पैदा कई जेका इन मझां नाहे उहा मरदूद आहे, यानी जंहिंजो दीन सां दीन में उनजो को बि असुलु साबित न हुजे अहिड़ी शइ रद्द आहे। बाक़ी जंहिंजो दीन में असुलु साबित हुजे कंहिं न कंहिं तरीक़े सां ऐं दीन में उन जी का मुमानियत कान्हे का शरई मसइले सां उहा टकर नथी खाए त अहिड़े मामले खां, बल्कि हिन जो त असुलु साबित आहे। अल्लामा हाफ़िज़ इब्ने हजर अस्क़लानी रहमतुल्लाह ताला अलैहि उन वाज़िह नमूने सां ज़िक्र फरमायो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं मदीने तय्यबा आया उते ॾिठाऊं त यहूद जेके आहिनि से उहे रोज़ो रखनि पिया आशूरे जे ॾींहं जो, 10 मुहर्रम जे ॾींहं जो रोज़ो रखनि पिया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हीउ छा आहे, छाजो रोज़ो आयो। हालांकि इहा अहिड़ी ॻाल्हि हुई जेको शरीयत में को मामिलो मतिलबु आहे त असुलु हिन में कोन हुयो, हिन शरीयत मुतहरा में। पाण करीमन पुछा कई त छा ॻाल्हि आहे, त हुननि अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे ॾींहं ते अल्लाह तबारक व ताला फ़िरऔन खां मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे छुटकारो ॾिनो ऐं उन जे आज़ादीअ जो ॾींहुं आहे, उन जे आल जे आज़ादीअ जो ॾींहुं आहे। उन ॾींहं खे असां ख़ुशीअ तौरु शुक्राने जे तौर ते इहो रोज़ो रखी करे मल्हाईंदा आहियूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मूसा अलैहिस्सलाम जे लाइ त तव्हां खां वधीक हक़दार असीं आहियूं, त उन जे आज़ादीअ वारे ॾींहं ते असां शुक्र कयूं, अलाह जो शुक्र कयूं। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त इहो आशूरे जो रोज़ो उन मूसा अलैहिस्सलाम सां महिरबानीअ जे करे असां बि रखंदासीं। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हिकिड़ो इहो असुलु आहे अहिड़ो, यानी जंहिं में का भलाई थिए थी उन खे अलाह जे शुक्राने जे तौर ते मल्हाइणु, का बि जंहिं ॾींहं ते का ख़ासि महिरबानी आहे उन खे शुक्राने जे तौर ते मल्हाइणु। हाफ़िज़ इब्ने हजर अस्क़लानी अलैहि रहमह फरमायो त इन मीलाद शरीफ़ जो इहो असुलु साबित आहे शरीयत में। मतिलबु आहे त हूअं का बि अहिड़ी ॻाल्हि थियणु जेका शरीयत सां टकर न खाए। नॉर्मल असांजा खोड़ सारा मसइला हलनि पिया मुआशिरे में, काफ़ी ॻाल्हियूं असांजे भलाईअ जूं जेके नयूं जिदत सां अचनि थियूं उन्हनि खे सभई फॉलो कनि था, केरु बि उन खां इनकार कोन थो करे, सभई कनि था। ऐं हता के उहे माण्हू ख़ुदि जेके मीलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महफ़िल खे जेके ग़लति चवंदा आहिनि, उहे ख़ुदि जेके पंहिंजा प्रोग्राम कंदा आहिनि इस्लामी, उन्हनि जे लाइ कहिड़ो शरई उन्हनि वटि सबूत आहे, उन्हनि जे लाइ कहिड़ी हदीस आहे, किथे आहे, उहो त पोइ को पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अहिड़ो को जलसो जुलूस का रैली कई हुजे या सहाबा किराम अहिड़ो कुझु कयो हुजे, उन्हनि वटि ख़ुदि बि हिन जो को कोन्हे को। त हीअ ॻाल्हि उहा आहे जेका शरीयत सां टकर कान थी खाए, बल्कि शरीयत में असां वटि त हिन जो असुलु साबित आहे ऐं असां अल्हम्दुलिल्लाह हिनखे मुस्तहसिन सम्झूं था ऐं सवाब जो ई हिनखे बाइस सम्झूं था। कुझु माण्हू जेके आहिनि सो रैली में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली में जेको आहे डांस वग़ैरह खेॾनि था या झुमरियूं हणनि था, इन अमल ते अव्हांजो को उन्हनि खे मतिलबु जेके आलम सगोर आहिनि उन्हनि खे उनखे कीअं रोके था सघनि, अगरि मतिलबु छा उहो सही आहे या ग़लति आहे?
इहा ॻाल्हि ज़ाहिरा अहिड़ी आहे जंहिंमें शरीयत जो मतिलबु आहे त को बि हिन में कुझु बि दख़ल कोन्हे को। जी माण्हू आहिनि जहालत में कनि था वाक़ई ख़ुशी जेका बि अल्लाह उन जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रज़ा जे लाइ हुजे, उन में अल्लाह जो शुक्र हुजे, ख़ैर ख़ैरात हुजे, सदक़ात हुजनि, ऐं इन्हीअ में जेको जाइज़ तरीक़ो आहे उहो ई हुजे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदह सराई हुजे। जीअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने तैयबा आया, वाक़ई उहो ख़ुशीअ जो ॾींहुं हुयो। जी मदीने तैयबा जी तारीख़ में अहिड़ो ख़ुशीअ जो ॾींहुं ॿियो को थियो ई कोन्हे को, जंहिं ॾींहं ते पाण करीम हिजरत करे मदीने तैयबा पहुता ऐं मदीने वारनि ख़ुशियूं कयूं, उन्हनि नातूं ॻायूं त अल्लाह जो शुक्र आहे असां वटि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे। ऐं इन ई जो त सभु कुझु आहे। बाक़ी हाणे झुमरियूं हणणु, ख़ुशीअ में डांस करणु, इन्हनि जो शरीयत सां को बि ताल्लुक़ कोन्हे को, ऐं इहे जहालत में कनि था, न कोई आलिम उनखे पसंदि कनि था। पर जेकॾहिं केरु अहिड़ी ॻाल्हि ग़लति करे थो त ज़ाहिर आहे किथे बि का ख़राबी, कंहिं चङी ॻाल्हि में किथे का ख़राबी अची वञे त उन जी ख़राबीअ खे रोकियो वेंदो, न की उन जी असुलु शइ खे बंदि करे छॾिजे। जिते बि का ख़राबी पैदा थी आहे त कोशिशि कजे त उन जी ख़राबीअ खे रोकियो वञे। ऐं उहा त किथे बि थी सघे थी, कंहिं बि जाइ ते थी सघे थी। पोइ हर भलाई जिते का ख़राबी कंहिं जाहिल माण्हू अची करे ग़लति कई त उन सां उन असुलु शइ खे ख़राबु कोन चइबो। जेकॾहिं को मस्जिद में ई को निमाज़ पढ़ण जे टाइम ते ई को अचे ऐं उते वेही करे अजायूं सजायूं को गोड़ घमसान करे त पोइ उन सां ईअं थोरी थींदो त को निमाज़ जे लाइ माण्हू अचणु छॾे ॾियनि या मस्जिदूं बंदि करे छॾनि, ईअं त कोन ख़बर। जेका शइ ख़राबु हूंदी उन खे रोकियो वञे। सहाबा कराम ईद मिलादुन नबी कीअं मल्हायो, उन जी का तफ़सील का उन जी का? सहाबा किराम अलैहिम रिदवान जो पहिरीं ॻाल्हि इन जे लाइ, इन खे सम्झण जे लाइ सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे छा। जी मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ बुज़ुर्गनि लिखियो आहे त जंहिंमें पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे विलादत जा अहवाल ज़िक्र कजनि, जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत बयानु कजे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे विलादत जे टाइम ते या जेके पाण करीम जे अचण खां अॻु में जेके मुस्तफ़ा करीम जा मौजिज़ा ज़ाहिर थिया, या पाण करीमनि जे दुनिया जहान में तशरीफ़ फरमा थियण खां बाद में जेके मौजिज़ा ज़ाहिर थिया, उन्हनि खे बयानु करणु इहो ई मीलाद आहे। असां वटि जेको मुरवज मीलाद आहे उहो इहो ई आहे त महफ़िल थींदी आहे, क़ुरान करीम जी तिलावत थींदी आहे, नात शरीफ़ थींदी आहे, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ॻाई वेंदी आहे। को आलिम सॻोरो ईंदो आहे, उहो ॿुधाईंदो आहे त इन में कहिड़ी शइ आहे जेका सहाबा जे दौर में नथी हुजे। क़ुरान करीम जी तिलावत थी, नातूं सहाबा किराम ॻायूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा खोड़ सारा सहाबी उहे नात गो शाइर हुया। हज़रत हसन बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु शाइर हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे लाइ मिंबर शरीफ़ रखायो आहे, उनखां नात चवराई आहे। हज़रत काब बिन ज़ुहैर शाइर हुयो, नात गो शाइर हुयो, उहो नातूं चवंदो हुयो। पाण करीम उन खे चादर इनायत फरमाई आहे। हज़रत नाबिगा जादी रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो शेर चवंदो हुयो। हज़रत अब्दुल्लाह इब्न रवाहा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो शाइर नात ख़ान हुयो। इहो त का बि अहिड़ी का ख़राबी त कान्हे का जेका मतिलबु सहाबा जे ज़माने में जेका शइ न हुई ऐं हाणे असां उहा कयूं था, इहा ॻाल्हि सहाबा जे वक़्त में हुई। ऐं बाक़ी हदीस मुबारका बयानु करणु, नबी करीम जी सीरत बयानु करणु, इहा बि सहाबा किराम में हुई। मतिलबु उन जी तारीफ़ करणु जेको आहे उहा बि हिकिड़े क़िस्म जो मीलाद आहे। जी साईं, बिल्कुलु। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त झंडा ऐं लाइटिंग हिकिड़ो फज़ूल ख़र्च आहे ईद मिलादुन नबी जे हवाले सां उन्हनि जो चवणु आहे, उन्हनि जे लाइ को जवाबु? हा, हिन जे लाइ गुज़ारिश इहा आहे त अहिड़ी का बि ॻाल्हि जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम जंहिंमां ज़ाहिर थिए। क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा,
लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक़्क़िरूहु व तुसब्बिहूहु बुकरतन व असीला। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़्ज़त, एहतराम, प्रोटोकॉल मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾींहंनि में अचनि था उहा ख़ुशी करणु, ख़ुशी ज़ाहिर करणु अहिड़ो को बि दुनिया में उहो केरु नथो करे। ऐं उन में कंहिं बि मुल्क में तव्हां वेंदव, सऊदीया हुजे, जेके चवनि था त असां सफ़ा शरीयत ते हलंदड़ असां आहियूं, उन्हनि जो ख़ुदि जॾहिं उहो जेको ॾींहुं ईंदो आहे, जी बिल्कुलु, जेको उन्हनि जो सक़ाफ़ती ॾींहुं ईंदो आहे, उन में ॾिसो त हू छा छा कंदा आहिनि। अहिड़ी का बि ॻाल्हि, त मूं हीअ ॻाल्हि पहिरीं अर्ज़ु करे छॾी त हीअ ॻाल्हियूं दीन सां टकर खाइण वारियूं न आहिनि। त का अहिड़ी ॻाल्हि हुजे जेका मतिलबु आहे त जंहिंसां शरीयत जे लाइ मसइलो थिए, को अहिड़ी का बि दीन जे कंहिं बि मामले सां टकर खाईंदड़ हुजे, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। बाक़ी ताज़ीम में जेका बि ॻाल्हि आहे दुनिया में, असां ॾिसूं हर कंहिं ज़माने में उहो ॾिठो वेंदो त भई हिन वक़्त में कंहिंखे प्रोटोकॉल ॾियणो आहे त उनजो तरीक़ेकार छा आहे, जी बिल्कुलु, हिन वक़्त में कंहिंजी ताज़ीम करणी आहे त उनजो तरीक़ेकार छा आहे। हर ज़माने में मुख़्तलिफ़ क़ौमुनि वक़्तु, मुख़्तलिफ़ मुल्कनि में ऐं मुख़्तलिफ़ माहौलनि में उन जा तरीक़ेकार मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। त एसि ताईं सभु कुझु इहो करे सघिजे थो जेसि ताईं शरीयत जे दाइरे खां ॿाहिरि न निकिरिजे। त हीअ झंडिया लॻाइण ऐं हिन जो बि असुलु साबित आहे। इमाम अस्क़लानी रहमतुल्लाह ताला अलैह, इमाम कुस्तलानी अलैहि रहम, उन ई लिखियो आहे, उहे रिवायतूं आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत वारे टाइम ते जिब्राइल अमीन जेको आहे सो झंडा लॻाया हुया। काबतुल्लाह शरीफ़ जी छित ते झंडो लॻायो वियो, मग़रिब में झंडो लॻायो वियो। अहिड़ा झंडा लॻणु उन जो असुलु साबित आहे। 12 रबीउल अव्वल ते कुझु माण्हुनि जो चवणु आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत न बल्कि उन जी वफ़ात थी हुई। इन जे बारे में कुझु? 12 रबीउल अव्वल शरीफ़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो ॾींहुं आहे, इहो उलमा वटि मशहूरु आहे। बिल्कुलु, अगरचे कुझु रिवायतुनि में इख़्तिलाफ़ बि आहे, किन माण्हुनि जे दरमियान इख़्तिलाफ़ आहे, इहो त हतमी आहे। इन में सभिनी जो इत्तिफ़ाक़ आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत रबीउल अव्वल शरीफ़ में थी, सूमर जे ॾींहुं थी। इन में कंहिंजो बि इख़्तिलाफ़ कोन्हे को। बाक़ी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत जी तारीख़ में कुझु इख़्तिलाफ़ आहे, पर उन में बि मशहूरु जेको यानी जुमहूर उलमा जो तक़रीबन जेको ख़्यालु आहे, हता के देवबंदी मकातिब फ़िक्र जा बि जेके आलिम आहिनि, उन्हनि जो बि इहो ई चवणु आहे त 12 रबीउल अव्वल शरीफ़ ई पाण करीमनि जे विलादत जो ॾींहुं आहे। बाक़ी रही ॻाल्हि विसाल मुबारक जी, त 12 तारीख़ ते चयो वेंदो आहे त भई 12 तारीख़ विसाल जो ॾींहुं आहे, उन ॾींहं ते तव्हां ख़ुशी छो था मल्हायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात जंहिं ॾींहं ते हुजे उन ॾींहं खे तव्हां ख़ुशी करे मल्हायो था। ऐं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं जेकॾहिं कयूं वञनि त इमाम जलालुद्दीन सुयूती अलैहि रहम उन जा सुहिणा जवाब ॾिना आहिनि। त पाण फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो विसाल मूं पहिरें अर्ज़ु कयो त उन में इख़्तिलाफ़ आहे, ठीकु आहे, पर आलिमनि 12 तारीख़ लिखी आहे, उनखे जेकॾहिं असां क़बूल बि कयूं, अगरचे जुमहूर उलमा जे राय सां जेकॾहिं उन ई वक़्त जे तारीख़ुनि जी भेट कजे, ज़ुल्हज पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो आख़िरी जेको ख़ुतबो जेको हजतुल वदा जे टाइम ते पाण करीमनि ॾिनो मिना में अरफ़ात जो, उहो जुमे जो ॾींहुं हुयो। जेकॾहिं हज जो टाइम ॾिसिजे त ख़मीस जे ॾींहुं चंड थियो हुजे ऐं पोइ 9 तारीख़ जुमे जी जेकॾहिं हुजे, ज़ाहिर आहे ख़मीस जो चंड ॾिठो, 9 तारीख़ जेका आहे सा अरफ़ा जो ॾींहुं जुमे जो ॾींहुं आहे, इहो त सही हदीस सां साबित आहे। उनखां बाद में वरी जेकॾहिं महीननि जो हिसाबु लॻाइजे त ज़ुल्हज जो महीनो ख़तमु थियो, उहो 30 थियो या 29 थियो, वरी उनखां बाद में महरम शरीफ़ आयो, उहो 30 थियो या 29 थियो, वरी सफ़र जो महीनो आयो, उहो 30 थियो या 29 थियो, त मथां वरी रबीउल अव्वल शरीफ़ थो अचे जंहिंमें पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो विसाल थियो। त इन्हनि सभिनी महीननि जी जेकॾहिं भेट कजे, महीना खुटल हुजनि या पूरा हुजनि,
कंहिं बि तरीक़े सां 12 तारीख़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाल जी साबित नथी थिए। जी जेकॾहिं इहो हिसाब तारीख़ुनि जो ॾींहं जो जेकॾहिं करे वेही करे केरु त कंहिं बि तरीक़े सां उहा ॻाल्हि साबित नथी थिए। पर ठीकु आहे, आलिमनि जे कौल खे ई वठी करे जेकॾहिं असां उनखे क़बूलु कयूं त 12 तारीख़ पाण करीमनि जे विसाल जो ॾींहुं आहे। तॾहिं बि हिन शरीयत में कंहिंजे बि विसाल ते, कंहिंजी वफ़ात ते 3 ॾींहंनि खां मथे ॾुख करणु शरीयत में मन हुआ। बिल्कुलु। हाणे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे विसाल खे तक़रीबन 1400 साल 1450 साल ज़मानो गुज़री वियो आहे, त विसाल जो त असांखे विसाल ते ॾुख जो त हुकुम कोन्हे कोन, जी पर उन जे मुक़ाबिल वरी ख़ुशी मल्हाइण जो ज़रूरु अलाह साईं हुकुम कयो आहे। जी कुल बिफ़ज़्लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़ल्यफ़रहू। अल्लाह जो फज़ल थिए, अल्लाह जी रहमत थिए, उन ते ख़ुशि थियो। ख़ुशीअ जो हुकुम आहे, पर ग़म खां असांखे शरीयत मना कयो आहे त कंहिंजो बि को मिट माइट आहे, अज़ीज़ क़रीब आहे, को बि तव्हां मां उम्मत मझां ताकी नबीअनि जो इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं उहो विसाल फरमाए वियो आहे त हिन उम्मत खे 3 ॾींहंनि खां वधीक ॾुख मल्हाइणु क़तई तरह सां जाइज़ कोन्हे को। ऐं त हिन सां गॾोगॾु इहा बि ॻाल्हि आहे त असां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे विसाल सां ईअं कोन था सम्झूं त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो विसाल को आम कंहिंजे विसाल वांगुरु आहे जो उन ते ग़म मल्हाइजे या छा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हयाती ख़ैरुन लकुम व मौती ख़ैरुन लकुम। मां ज़ाहिरी हयात तय्यबा सां तव्हां वटि आहियां, इहो बि तव्हांजे लाइ भलो आहे, ऐं मुंहिंजो विसाल बि तव्हांजे लाइ भलो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अॼु बि अल्हम्दुलिल्लाह ज़िंदा आहिनि ऐं आशिक़नि जे दिलनि में ज़िंदा आहिनि, उम्मत वटि ज़िंदा आहिनि, पर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ असांजो अक़ीदो आहे जेको अहादीस मुबारका मझां साबित आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अॼु बि भले 100 साल गुज़री विया आहिनि विसाल खे, अॼु बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रूहानी तरह सां या ज़ाहिरी जिस्मानी तरह सां कंहिं बि जाइ ते जिते चाहिनि तशरीफ़ फरमा थी सघनि था। देवबंदी मकतब फ़िक्र जो हिकिड़ो चोटीअ जो आलिम आहे, हिकिड़ो अनवर शाह कश्मीरी, उन जो शरह आहे बुखारी शरीफ़ जो फैज़ुल बारी जे हवाले सां, उन नाले सां उन लिखियो आहे उन में त इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैहि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ाहिरी जिस्मानी तरह सां सुजाॻीअ वारी हालत में 22 भेरा दीदार थियो। यानी सुजाॻीअ वारी हालत में ज़ाहिरी जिस्मानी तरह सां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन सां महिरबानी फरमाईंदा हुआ। हज़रत अबुल अब्बास मुर्सी रहमतुल्लाह ताला अलैहि उहो त फरमाईंदो हुयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूंखां थोरी देरि जे लाइ बि परे कोन था थियनि, त हाणे बि मुस्तफ़ा करीम ज़िंदा आहिनि, जिते बि चाहिनि दुनिया जी कंहिं कुंड कुड़छ में मुस्तफ़ा करीम अॼु बि ज़िंदा आहे, पाण अचनि था, उम्मत सां भलायूं कनि था, ऐं अॼु बि अल्हम्दुलिल्लाह जेके आशिक़ ॾिसनि था मुस्तफ़ा करीम जी बारगाह में वञनि था, उहे उन ई तरीक़े सां महबूब करीम खे ॾिसनि था जेको पाण करीमनि फरमायो त वल्लाहु युअती व अना क़ासिम, अल्लाह करीम ॾींदो वेंदो आहे, मां मुस्तफ़ा विरहाईंदो वेंदो आहियां। त मुस्तफ़ा करीम अॼु बि हयात आहिनि, तंहिंजे करे उन ज़िंदह जावेद जे लाइ ग़म करणु उनजी त का ज़रूरत आहे ई कान का, सवाइ कंहिंजी बि घरवारीअ जे जेकॾहिं उनजो मुड़ुसु गुज़ारे वञे त उन खे 4 महीना 10 ॾींहं सोग करण जो हुकुम आहे। बाक़ी त 3 ॾींहंनि खां वधीक कंहिंजे लाइ बि ॾुख करणु जाइज़ न आहे, भले पाण करीम जो विसाल 12 तारीख़ ते हुजे बि सही, जीअं उलमा जो कौल आहे, पर पोइ बि विसाल ते ग़म जो असांखे हुकुम कोन्हे को, ग़म क़तई कोन कबो, बाक़ी पाण करीमनि जी तशरीफ़ आवरी थी आहे उन जी ख़ुशी कबी। अच्छा, तव्हां हाणे हिते ॻाल्हि कई त 4 महीना 10 ॾींहं, अगरि काई बि औरत जंहिंजो मुड़ुसु जेको आहे मतिलबु वफ़ात करे चुको आहे, काई उन टाइम खां अॻु में ई उतां निकिरणु चाहे त इहो क़तई तरह सां जाइज़ कोन्हे को, हराम आहे, ऐं उन खे उते ई इद्दत करणी आहे, पूरो करिणो आहे। हा टाइम
पूरो करिणो आहे, उनखां जेकॾहिं ॿियो अॻु में निकाह कंदी त उहो निकाह कोन थींदो। गैर मुस्लिम खे महफ़िल मिलाद में दावत ॾियणु। हा, उन्हीअ खे जेको मतिलबु आहे त ख़ैरु ख़ैरात सदको जेको थिए थो, ताम थिए थो, या ॿी का अहिड़ी का भलाई आहे, हीअ नफ़िली ख़ैरु आहे, जी को वजूबी या फ़र्ज़ी कोन्हे को। नफ़िली ख़ैरु जेको बि आहे उहो ग़ैर मुस्लिम खे ॾेई सघिजे थो। मानी खाराइणी आहे, ख़ैरु कयो आहे जेको बि सदको वग़ैरह, उहो ग़ैर मुस्लिमनि खे बि ॾेई सघिजे थो। जीअं पीर साहिब पगार जन जी तव्हांजो बि तालुक़ु उन्हनि सां आहे, ऐं पीर साहिब पगार जन जी जेका जमायत आहे हुर जमायत, उनखे हुर जो जेको आहे लक़ब कीअं मिलियो या उनजो असुलु मक़सदु छा आहे? उनजे लाइ रिवायतूं इहे आहिनि त हज़रत पीर साईं तख़्त धणी बादशाह, बल्कि हज़रत पीर साईं तजर धणी बादशाह जे ज़माने मुबारक में, उन वक़्त में हीअ जमायत हमेशह जिहाद जे जज़्बे सां सरशार रही आहे ऐं जिहाद कंदी रहंदी आहे। हिन वक़्त ताईं बि अलाह साईं ख़ैरु करे, जॾहिं बि ॾुखियो टाइम ईंदो आहे मुल्क क़ौम जे मथां, त हीअ जमायत ई हमेशह अॻु भरी हूंदी आहे हिन मुल्क जे दिफ़ा जे लाइ, क़ौम जे हिफ़ाज़त जे लाइ। त उन वक़्त खां वठी करे पीर साईं रोज़े वारे खां वठी करे हिन जमायत जो इहो जिहाद वारो ई हिकिड़ो तरीक़ेकार रहियो आहे, मुजाहिदाना किरदार सां हमेशह रहिया आहिनि। त पीर साईं तजर धणी बादशाह जे ज़माने में उन वक़्त में जेके जिहाद जूं सूरतूं हुयूं, उन टाइम ते हिकिड़ो तसवुरु हुयो, जीअं हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अलाह ताला अन्हु जी हिफ़ाज़त जे लाइ, उन जी ख़िदमत जे लाइ जीअं हज़रत हुर मैदान में आयो, ईअं ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿचड़नि जे लाइ जेको हर वक़्त जो पागारो हूंदो आहे, उन तां जेके जान घोरे था छॾीनि, जेके उन जे हुकुम ते लबैक चई करे दुश्मननि सां विढ़नि था ऐं इस्लाम जी सरबुलंदीअ जे लाइ जेके कोशिशि कनि था, उन निस्बत सां ई हिननि खे हुर सॼो वेंदो आहे। अच्छा, तव्हां जेको आहे तक़रीरनि जे दौरान सुठी सुठी नातियूं पढ़ंदा आहियो, तव्हांजी तमामु घणी मशहूरु बि थींदियूं आहिनि, का हिकु अधु थी वञे हिते? नातूं उहे ॿुधंदा रहंदा आहियो तव्हां, उन्हनि में ख़ासि तरह सां हाजी ग़ुलाम नबी महेसर अलैहि रहम, उन जी शाइरी ऐं वाक़ई उहा शाइरी कमाल जी हूंदी आहे। जेकॾहिं कंहिं बि मौक़े जी मुनासिबत सां उहो शेर अची थो वञे अहिड़ो, त अॻु में बि तव्हां ॿुधंदा रहंदा आहियो, दोस्त ॿुधंदा रहंदा आहिनि। मां मुख़्तसिर बसि को उनजो थल ई अर्ज़ु करे छॾियां कंहिं हिनजो। न अॼु ताईं ॾिठुम अहिड़ो जहिड़ो मंज़र मदीने जो, ख़ुदा चूंडे रखियो नालो मिठो मुनवर मदीने जो। मदीने मदीने जे रहा कुन जो ग़ुलाम नबी, मदीने मदीने जे रहा कुन जो ग़ुलाम नबी, बचे नाले मिठे सूदो आया नौकर मदीने जो। माशा, तव्हांखे शेरे रोज़े धणी छो चयो वेंदो आहे? हा, बसि इहे कुझु जमायत जी मुहबत आहे, दरगाह शरीफ़ जे ख़ासि तरह सां तालीमात जेका जमायत ताईं पहुचाइण में, ऐं का बि अहिड़ी ॻाल्हि जेका हुर जमायत जी आहे, असुलु जेका उन्हनि जी तर्जुमानी आहे, ऐं सही तरह सां उन्हनि जी ख़िदमत जेका आहे हुर जमायत जी दीनी हवाले सां या दरगाह मुबारक जो पैगाम कोशिशि कंदा आहियूं त सही सही तरीक़े सां जेको बि दरगाह मुबारक जो प्रोग्राम आहे, पैगाम आहे, उहो घर घर ॻोठ ॻोठ ताईं वञी करे सही नमूने सां उहो पहुचाइजे। बसि इन में ई पोइ जमायत मुहबत सां उहो सॾींदी आहे। बाक़ी जेकॾहिं अहिड़ा कुझु आहिनि, वाक़ियात आहिनि, के फ़क़ीर जेके किन खे को ख़्वाब में को अहिड़ो इशारो थियो हुजे
ऐं हिकिड़ो पीर ॻोठ जे भर में ई आहे को अलाह वारो, उहो ताज़ो ई आयो हुयो का उन हज़रत पीर साईं छटधणी बादशाह जे महिरबानियुनि सां ख़ासि तरह सां ॿ हिकिड़ा फ़क़ीर आहिनि, उन्हनि पीर साईं छटधणी बादशाह खे ई ख़्वाब में जेको ॾिठो हुयो ऐं पाण मूंखे सॾु कयऊं त इन ई नाले सां सॾु कयऊं। फ़क़ीर खे फ़रमायूं त हुनखे सॾे आहे, त हुन अर्ज़ु कयो त क़िबला आऊं हुन शेर खे त कोन थो सुञाणियां, ऐं त इहा ॻाल्हि करणु मूंखे सही नथी लॻे, बसि जमायत जी मुहबत आहे, उहा जमायत हुन हवाले सां सॾे थी। ऐं तव्हांजो कहिड़ो मुफ़्ती आहे जंहिंखे तव्हां घणो ॾिसंदा हुजो या ॿुधंदा हुजो जेको तव्हांजो पसंदि हुजे? असांखे टाइम एतिरो मिले ई कोन थो। सुबुह जो तदरीस जो कमु शुरू थी वेंदो आहे, उन खां बाद में बसि वरी मंझंदि जो थोरो ई को कलाकु ॾेढ आराम जो हूंदो आहे, या वरी शाम जो वरी ॿिया कमकार आहिनि, ख़िताबत जो बि हिकिड़ो मैदान आहे, ऐं तदरीस जे हवाले सां आऊं उन खे अहम सम्झां थो। तदरीस जेके उहो सिलसिलो जेको आहे सो उहो तमामु वॾो आहे, तंहिंजे करे ॿिए कंहिंखे ॿुधण जे लाइ या ॿियो कुझु एतिरो टाइम असां वटि कोन्हे को जो कंहिंखे ॿुधी सघूं। को अहिड़ो को नात ख़्वान जेको तव्हांखे वणंदो हुजे जंहिंजी तव्हां नातियूं ॿुधंदा हुजो? हा, बसि इहो गाॾीअ में माण्हू वेंदो आहे त पोइ रातियुनि जा सफ़र हूंदा आहिनि, उन टाइम ते नात ख़्वान त अल्हम्दुलिल्लाह सभई मुस्तफ़ा करीम जा सना ख़्वान जेके बि आहिनि से सभई इज़त ऐं एतिराम जे क़ाबिल आहिनि, ऐं अलाह तबारक व तआला सभिनी जूं उहे ख़िदमतूं दीनी हवाले सां मुस्तफ़ा करीम जी सना जे हवाले सां क़बूल फ़रमाए। ऐं हाजी साहिब ग़ुलाम नबी महेसर अलैहि रहम या उस्ताद जानण फ़क़ीर आहे, मरहूम हाजी लीमू फ़क़ीर आहे, उन्हनि खे काफ़ी टाइम ते उन वक़्त में ॿुधो। हींअर त टाइम घटि आहे जीअं मूं अर्ज़ु कयो, ऐं ख़ासि तरह सां जेको मुंहिंजो क़ुर्ब ऐं मुहबत रही ऐं हिकिड़ो उन जे आवाज़ जी सफ़ाई ऐं हिकिड़ो सोज़ गुदाज़ जेको दर्द आहे आवाज़ में रखियलु, हाजी अब्दुल हक़ जो आवाज़ु मूंखे तमामु घणो पसंदि ईंदो आहे। अकेलाईअ में जॾहिं बि उन जूं जेके नातूं आहिनि उहे ॿुधंदो आहियां, ऐं चाहे त शुरूअ में मुंहिंजे हिन ई जेको आऊं नात शरीफ़ पढ़ां थो उन में बि तक़रीबन उन जो ई आहे, वेझो रहिया बि आहियूं, काफ़ी हिकिड़ो दोस्तीअ वारो हिकिड़ो मुहबत वारो सुठो तालुक़ु आहे, तंहिंजे करे हाजी साहिब जो आवाज़ु मूंखे ॾाढो पसंदि हूंदो आहे। तव्हांजो को किताबु अहिड़ो को जेको तव्हांखे पसंदि हुजे, घणे टाइम वेही करे तव्हां उहो पढ़ंदा हुजो? हा, बसि काफ़ी टाइम अॻु में हिकिड़ो तसवुफ़ जो किताबु हुयो, कंहिंजो लिखियलु हुयो, उहो पढ़ंदो हुयुसि, पर हाणे त वरी मुख़्तलिफ़ घणो जेको हिन वक़्त में असां पढ़ंदा आहियूं त घणो फ़िक़ह उसूल फ़िक़ह सां सुठो शग़फ़ आहे, उन ते कोशिशि कंदो आहियां। बाक़ी हदीस शरीफ़ आहे, ॿिया जेके फ़न आहिनि उन्हनि में माण्हू पढ़ंदो रहंदो आहे किताब। तव्हां सां कॾहिं को अहिड़ो को वाक़ियो पेश आयो आहे त मतिलबु तव्हांखे कंहिं प्रोग्राम ते पुॼणो हुजे ऐं तव्हांजो को प्यारो दोस्त अची करे वेही रहियो हुजे? हा, बसि इहो कोशिशि कंदा आहियूं, मुंहिंजी तबियत में ख़ासि तरह सां इहो आहे, ऐं हतल इम्कान कोशिशि कंदो आहियां त जेको टाइम ॾिनल हुजे उन ई ते ई उते पहुचिजे। बाक़ी ज़मानो आहे, ज़रूरु देरि सवेर थी वञे, कॾहिं हालतूं आहिनि कहिड़ियूं करे, बाक़ी कंहिं दोस्त जे करे प्रोग्राम खे पोइते रखणु इहो ॾुखियो आहे। का अहिड़ी शख़्सियत हुजे जेका मजबूरी थी वञे त उहा ॿी ॻाल्हि आहे, जेका मसइला जेको उस्ताद आहे, को बुज़ुर्ग आहे, उहो त हिकिड़ी मजबूरी आहे, बाक़ी आम को दोस्त उनखे त कंहिंजे टाइम में हाइल थियणु न ॾिबो। मीलाद जे महीने में तव्हां केतिरो मसरूफ़ रहंदा आहियो? मीलाद शरीफ़ में वाक़ई बि अल्हम्दुलिल्लाह मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद शरीफ़ जा प्रोग्राम हर साल वधंदा ई वञनि था, ऐं ख़ासि तरह सां तदरीस सां बि लाॻापियल हुजणु ऐं उन खां बाद में वरी प्रोग्राम, सो इहो तमामु ॾुखियो मसइलो आहे। सॼियूं रातियुनि जा सफ़र थींदा आहिनि, ऐं पोइ वरी सुबुह जो जीअं माण्हू पहुचंदो आहे त वरी असबाक शुरू थींदा आहिनि, वरी मंझंदि जो किथे वियो प्रोग्राम करे आयो, वरी मोटी आयो त वरी सबक़ शुरू थी वञनि, वरी राति जो परे परे जा सफ़र, इहो सॼो तमामु घणी मसरूफ़ियत हूंदी आहे। दोस्त घणा जेके टाइम टेबल में हेॾां होॾां मसइलो थींदो आहे उहे महसूसु बि कंदा हूंदा, ऐं कंहिंखे टाइम नथो ॾेई सघिजे तॾहिं बि उहे ॾुख बि ज़रूरु कंदा हूंदा,
पर जेको इन इहे टाइम ते ख़ासि तरह सां आहे न, उहा जेको असां सां मसइलो आहे उहा असांखे ख़बर आहे त कीअं पिया हलनि। अच्छा, हर जॻह ते तक़रीर हिकु ई रहंदी आहे या चेंज कंदा रहंदा आहियो? तक़रीरूं त मुख़्तलिफ़ थींदियूं रहंदियूं आहिनि कि जॾहिं माण्हू को बि ख़तीब जॾहिं वेहंदो आहे कुर्सीअ ते त उनखे इहा ख़बर कान हूंदी आहे त आउं छा ॻाल्हाईंदुसि। जी उहो उते जे माहौल सां ई सॼी तक़रीर उन माहौल सां ठहंदी आहे। मुताले किताबनि जा उहो माण्हू कंदो रहंदो आहे, पर जेको जेॾी महिल कुर्सीअ ते वञी वेहंदो आहे, भले केतिरो बि ठाहे बि वञे त भई मूंखे हीअ तक़रीर करणी आहे हिन जाइ ते, पर उते वेंदो आहे त उहा यकसर तब्दील थी वेंदी आहे। अच्छा। उते जो माहौल ॾिसी करे जेका बि ॻाल्हि ईंदी आहे, काफ़ी अहिड़ियूं उन वक़्त में अहिड़ियूं ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि जेके कॾहिं सालनि में बि ज़हन में न आयूं हुजनि। त तक़रीर जो माहौल ईअं आहे, बसि उहो उते ई मतिलबु आहे सॼी ठहंदी आहे, उते ई तब्दील थींदी आहे। अच्छा, तव्हां खां केतिरो अॻु में मतिलबु मीलाद जो असांखे महफ़िल करणी हुजे, तव्हां खां केतिरा महीना अॻु में या केतिरा हफ़्ता अॻु में तव्हांखे टाइम वठणु घुरिजे? जेके फ़रागत वारा महीना हूंदा आहिनि, मिसाल जी ॻाल्हि हीअ महीनूं कुझु जेके मुहर्रम शरीफ़ खां वठी हलनि था, मुहर्रम आहे, सफ़र आहे, रबीउल अव्वल रबीउ सानी आहे, इहे कुझु इन्हनि में मसइलो हूंदो आहे त मसरूफ़ियत हूंदी तक़रीबन आहे। हा मसरूफ़ियत तमामु घणी हूंदी आहे, त उन में कुझु मतिलबु आहे त तक़रीबन 2 महीना या 1.5 महीनो अॻु में हुजे त बहितरु आहे। बाक़ी त जेकॾहिं मसरूफ़ियत न आहे अहिड़ी त पोइ ईअं हफ़्ते में 2-3 प्रोग्राम हूंदा आहिनि, जी। उन्हनि में माण्हू टाइम कढी वठंदो आहे। अच्छा, को हिकिड़ो अहिड़ो को पैगाम जेको सोशल मीडिया जे हवाले सां हुजे, मतिलबु नौजवाननि खे? हिन वक़्त में जेका ज़रूरत आहे नौजवाननि खे, उहा आहे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो ग़यूर सिपाही हुजणु। छो त हर तरफ़ खां दीन जे मथां हमला थी रहिया आहिनि। हर आए ॾींहुं नऊं को न को फितनूं थिए थो, कॾहिं इल्हाद जी सूरत में ऐं दहरियनि जी सूरत में, जेके अलाह जा इनकारी आहिनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे हवाले सां अजीब ग़रीब ॻाल्हियूं थियनि थियूं। इहे मसइलो इहो जेको आहे सो तमामु घणो नुक़सानु थी रहियो आहे, ऐं नौजवाननि जा ख़ासि तरह सां इहा ॻाल्हि बि केर बि शायदि मूंखां इन में को इख़्तिलाफ़ु न रखंदो त असांजा जेके इदारा आहिनि, वॾा वॾा इदारा आहिनि जिते नौजवान पढ़णु वञे थो, असांजूं यूनिवर्सिटियूं आहिनि, कॉलेज आहिनि, उते जॾहिं नौजवान असांजो पढ़णु वञे थो त उन्हनि खे हिकिड़ो मतिलबु आहे त सिंधियत जे नाले में चइजे या वरी क़ौमियत जे नाले में उन्हनि खे हिकिड़ो अहिड़ो लिटरेचर उन्हनि जे खे पढ़ाए करे उन्हनि खे ज़हन में अहिड़ियूं ॻाल्हियूं विझियूं वञनि थियूं जो उहे दीन खां परे थी था वञनि। हा, उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां उहे परे थी वञनि, या दीन जा सम्झो त उहे उन्हनि जा ख़्यालात ॾाढा अजीब ग़रीब हूंदा आहिनि। तंहिंजे करे हिन वक़्त में ज़रूरत इहा आहे त असां मुहम्मदी थी रहूं बाक़ाइदा, जीअं नसरानियत यहूदियत उहे पंहिंजे हिसाब सां उहे कनि पिया। इहे हेठियां मामला कुझु आहिनि उहे पंहिंजी जाइ ते, पर हिन उम्मत जे लाइ वॾो ॾुखियो मरहलो आहे हिन वक़्त में। तंहिंजे करे नौजवाननि खे ख़ासि तरह सां इन जे हवाले सां किरदारु अदा करणु घुरिजे त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम ते, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्रोग्राम ते बाक़ाइदा डटके बीही करे ऐं सख़्तीअ सां इन ते रहनि। तव्हांजूं के पसंदीदा शख़्सियतूं? पसंदीदा शख़्सियत साईं जॾहिं हज़रत पीर साईं छटदाणी बादशाह जन अलैहि रहम हुया ज़ाहिरी हयात मुबारका सां, त उन जी शख़्सियत खां वधीक त ॿिए कंहिं ते नज़र पवे कान पई। वरी हिन वक़्त में मौजूदा पीर साईं सरदार जिन आहिनि, अल्लाह तबारक व तआला संदन सायो मुल्क ऐं क़ौम जे मथां सलामत रखे। इहा सिर्फ़ु मुंहिंजी ॻाल्हि न हूंदी, पर सभई दोस्त इहा ई चवंदा त पागारो को बि वक़्त जो हूंदो आहे त उहो मुल्क ऐं मिलत जे लाइ छपर छांव हूंदो आहे। त जंहिंजे दिलि में कंहिंजे लाइ बि नफ़रत न हुजे, जेको प्यार ऐं मुहबत जो हिकिड़ो बहरे बेकरां हुजे, अहिड़ी शख़्सियत इहा अल्हम्दुलिल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल त आहे। ऐं पर जॾहिं उहो मुहसिन रहे क़ौम जो त उनखां वधीक ॿी का पसंदीदा शख़्सियत कान्हे का। मोहतरम दोस्तो, अवां ॾिठो ऐं ॿुधो
उमेद त हीअ असांजो ही प्रोग्राम अव्हांखे बेहद पसंदि आयो हूंदो। हिन वक़्तु जेका वॾे में वॾी क़ीमती शइ आहे उहा आहे पंहिंजो वक़्तु। ऐं साईं जन पंहिंजो वक़्तु क़ीमती असांखे ॾिनो। साईं जन जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं। महिरबानी अव्हां जी मोहबत सां यादि कयो। अलाह तबारक व तआला तव्हांजे हिन कोशिशुनि खे बहितर कामयाबियुनि जे तरफ़ अलाह तबारक व तआला वठी वञे, तव्हांजी मदद फरमाए। ॾाढो सुठो आहे जो तव्हां हीउ कमु करे रहिया आहियो दीनी तरह सां ऐं दीनी हवाले सां, यानी नातुनि जो सिलसिलो आहे या जेको आहे आलिम सगोरा अचनि, मुख़्तलिफ़ उन्हनि जा पैगाम जेके बि आहिनि उहे अवाम उन्नास ताईं पहुचनि। हीअ ॾाढी सुठी कोशिशि आहे। अलाह तबारक व तआला तव्हांखे बरकतूं नसीब फरमाईंदो।